जी बिल्कुल, कोरंगी ज़िले में हर तरफ़ पखिड़ियल गंदगी ऐं सीवरेज जे बीठल पाणीअ खे ॾिसी इहो चई सघिजे थो त कोरंगी ज़िले में टीएमसी इंतिज़ामिया मुकमिल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। हीअ कोरंगी टाउन यूसी 4 जो इलाइक़ो आहे। मेन रोड जेको नासिर जम खां चमड़ा चौरंगी की तरफ़ वञी रहियो आहे। हिन मेन रोड जे ॿिन्ही पासनि खां सीवरेज जो पाणी केतिरनि ई ॾींहंनि खां बीठल आहे, जंहिंजे करे जेको आहे ट्रैफ़िक जी अचु वञु में जेका आहे उहा सख़्तु ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। हिन रोड ते ॿुधाए पियो वञे त 2 महीननि खां वठी सीवरेज जो पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया खे को बि जेको आहे इंतिज़ामिया को बि जेको आहे हिन पाणी निकाली लाइ तहरुक नाहे वरितो, जॾहिं त इंतिज़ामिया खे जेका आहे उहा ख़बर बि आहे, पर उनजे बावजूद बि जेको आहे पाणी निकाल लाइ न टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तहरुक वरितो आहे, न डीसी कोरंगी को नोटिस वरितो आहे, न ई जेको आहे वाटर सीवरेज बोर्ड जेको आहे उन जूं अखियूं खुलियूं आहिनि। हिन रोड जे ॿिन्ही पासनि खां ही मेन रोड आहे, जंहिंजे ॿिन्ही पासनि खां सीवरेज जो पाणी जेको आहे उहो बीठल आहे। ही तव्हां ॾिसी सघो था त हिन रोड ते ही रोड आहे को जेको तालाब जी सूरत अख्तियार करे रहियो आहे। ऐं ही सिर्फ़ु कोरंगी टाउन न बल्कि लांडी, शाह फैसल ऐं मॉडल टाउन जा बि जेका आहे उनजी बि साॻी सूरत हाल आहे, जिते हर तरफ़ जेको आहे गंदगी पकड़ियल आहे, रोडनि ते सीवरेज जो पाणी बीठल आहे, पर टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका आहे मुकमिल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो ईंदो हलां त सिंध हुकूमत टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे हाउस टैक्स उगाइण जा अख़्तियार बि ॾिना ऐं ॿिया टैक्स जेके आहिनि उहे बि जेका आहे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन उगाड़े थी, जेको कारोबारी टैक्स हुजे, हाउस टैक्स हुजे, इन खां अलावा ॿिया टैक्स खोड़ सारा टैक्स आहिनि जेका टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे अख़्तियार ॾिनो वियो आहे त हू उगाड़े, पर उनजे बावजूद बि जेको आहे कोरंगी ज़िलो खंडर जो खंडर ऐं गंदगीअ जो ढेर नज़र अची रहियो आहे। को बि जेको आहे ख़र्च नथो थी वञे। अच्छा, हिन रोड ते इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिन्ही रोडनि जे पासनि खां सर्विस रोड बि आहे, जंहिं रोड ते मुकमिल तौर ते जेको आहे कब्ज़ा माफ़िया जेको आहे उनजो राज आहे। अदालत जे ऐं सिंध हुकूमत जे हुकुम जे बावजूद बि जेको आहे डीसी कोरंगी रोडनि तां, ग्रीन बेल्टनि तां ऐं फुटपाथनि जा जेके कब्ज़ा ख़तमु कराइण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुको आहे। जी।